अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल जागीर जी नई अपडेट्स तव्हां सां शेयर कंदा हलूं। जागीर ड्रामो दोस्तों तमाम जल्द हाणे ख़त्म थींदो। जी हाँ दोस्तों, जागीर ड्रामे जा बाक़ी काफ़ी एपिसोड तव्हां ॾिसी चुका आहियो। हाणे जेका एपिसोड ईंदा उहे एंड जी तरफ़ ईंदा, छाजे करे जेको जागीर ड्रामो आहे इहो वधि में वधि 2 स्पेल ताईं आहे, इन खां वधीक न आहे रिकॉर्ड, ऐं 2 स्पेल जे अंदरि ऐं ख़त्म थींदो ड्रामो। छा करे जागीर हिकु सीरियल ड्रामो आहे, सोप सीरियल न आहे। ऐं बहितरीनु ड्रामो आहे, बहितरीनु सुठी कहाणी आहे, माण्हू इनखे पसंदि बि करनि था। ऐं ख़ासि करे जेको आहे इनखे नूरल जी कहाणी माण्हुनि खे ऐं ॾाढी वणी रही आहे। ऐं स्कूल वारी कहाणी, किताबुनि वारी कहाणी ऐं हशमत ख़ान ऐं दीनू वारी कहाणी बि माण्हुनि पसंदि कई त वॾेरा कीअं तालीम खे मुतासिर तबाह बर्बादु कंदा आहिनि ऐं ॿारहाड़ी जे ॻोठनि मां तालीम कीअं बर्बादु थी चुकी आहे। इन तरीक़े सां थी आहे जीअं स्कूल में घोड़ा ॿधा पिया आहिनि। इहो सच आहे, इहो सच माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ हीउ ड्रामो लॉन्च कयो वियो हुयो ऐं इन जे करे हीउ ड्रामो थोरो फेमस बि थियो। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। उमेदु आहे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा चैनल खे। अल्लाह हाफ़िज़।